जेकी तकलीफ़ ईंदी आहे जेकी सैयद सज्जाद फरमाई जेके 7 मुसीबतूं बयान कयूं उन्हनि मां हिकिड़ी मुसीबत जो मफ़हूम इहो हुयो त इहा वॾी शइ आहे जो कोई हरम ॾे इशारो करे चए त इहा अली जी वॾी न्याणी आहे। इहे नबी जूं थियूं आहिनि। सोचे ॾिसूं रखी ॾिसूं दिमाग़ में अल्लाह अहिड़ो ॾींहुं न ॾेखारे जो कोई इशारो करे तव्हां असांजे हरम ॾे करे चए त हीअ फुलाणी आहे। छा गुज़रंदी दिलि ते ऐं उन वक़्तु छा गुज़रंदी हूंदी सैयद सज्जाद मथां। मौला सज्जाद फरमाइनि था मुसीबतुनि मञा इहा बि मुसीबत ॾाढी त जॾहिं नसारा खे ॾसियो वियो त वॾनि खे क़त्ल करण वारा ही अली हुयो जिन तव्हांजे वॾनि खे क़त्ल कयो। ही हुया त हो लहीन गरम पाणी मथां हारिना। सैयद सज्जाद बि चए त जॾहिं हिकु पाड़े में पहुतासीं जिन ॿरंदड़ टांडा खणी कोयला खणी असांजे मथां उछलिया हिकिड़ो टांडो अची मुंहिंजे अमामे में फाथो। मां उनखे लाहे न सघियुमि मां उनखे सर मां कढी न सघियुमि। उनजो सबबु इहो मुंहिंजा तोकनि में हथ ज़ंजीरनि में ॿधल हुया। उहो टांडो ओसी ताईं सड़ंदो रहियो जेसिताईं दुखियल रहियो मुंहिंजे अमामे खे ख़ाकस्तर में तब्दील करे छॾियईं। इहे मुसीबतूं सहंदा सहंदा अहल बैत 20 सफ़र ते अची करबला जी ज़मीन ते पहुता। 2 मक़ाम अददी मसाइबनि में लिखनि था 2 मक़ाम अहिड़ा आहिनि जिथे अली जी वॾी न्याणी ज़ैनब कुबरा बीबी ओ उठ जे रुकण जी उठ जे बीहण जो इंतज़ार न कयो। हिकिड़ो मक़ाम उहो हुयो ओ जॾहिं ख़बर पई त काफ़िले मां सकीना किरी पई आहे। ज़ैनब कुबरा जे कननि ते आवाज़ जॾहिं आयो त काफ़िले मां सकीना रहिजी वई आहे ओ बीबी सवारीअ जे रुकण जो सा इंतज़ार न कयो ओ उठ तां ईअं आई जीअं बग़ैर बाज़ुनि जे अब्बास आयो। तव्हां चवंदो साईं मौला अब्बास जा त बाज़ू वढियल हुया बीबीअ जा त हथ सालिम हुया पोइ अब्बास वांगुरु रुख़सार जे भर कीअं आई। मां चवंदुमि बीबीअ जा हथ ज़रूर हुया पर पसे गर्दन बदल हुया। ओ जॾहिं ख़ाल ते आई रुख़सार भराई। पहिरियों मक़ाम हो जो ज़ैनब कुबरा सकीना सलामुल्लाह अलैहा खे ॻोल्हण वई आहे। ॿियो मक़ाम इहो 20 सफ़र जो मक़ाम हुयो। ओ अञा करबला पहुचण जो ऐलान सैयद सज्जाद न कयो हो। छा ॾिसे त महमल तां अली जी धीअ ज़ैनब कुबरा पाण खे केरायो आहे। केराए चइण लॻी बीबी ज़बान हाल सां ए हुसैन तुंहिंजी बारगाह में तुंहिंजी जागीर में ज़ैनब पहिरियों पेशानी रखी आहे। हुसैन मुंहिंजो सलाम क़बूल कजा। हुसैन मां तोखे परचाइण आई आहियां ओ तुंहिंजे पुटनि जा तुंहिंजे भाइटनि जा ओ तोखे वेण ॾसण आई आहे तुंहिंजे गाज़ीअ जो वेण ॾसण आई आहे। ओ हुसैन तोखे इहो ॾसण आई आहे ओ सभु जेके बीबी हुयूं मोटाए आयुमि पर सकीना ज़िंदाने शाम में दफ़न करे आई आहे। हुसैन तुंहिंजे सीने जो तावीज़ छॾियूं आई आहे। ओ सभु बीबियूं 3 ॾींहंनि ताईं मातम कंदी रहियूं। ओ चौथो ॾींहुं थियो सैयद सज्जाद सभिनी बीबियुनि खे सवार कराए मदीने जी तरफ़ मुहारी थी वठी वञण लॻा। सभु जॾहिं सवार थियूं छा ॾिसूं त हिकिड़ो महमल ख़ाली आहे। ओ कहिड़ी बेबी रहिजी वई ते निहारनि त ॾिसनि था सैयद सज्जाद अमा रुबाब रहिजी वई। अमा चया महमल ते सवार थिया सज्जाद बचड़ा अल्लाह मूंखे वॾे मथो अता कयो। हिकु सकीना हुई जेकी ज़िंदान में सुभाणे आयुमि। हिकु असगर हुयो जेको सरताज हुसैन जे सीने ते सुतल आहे। अमा रुबाब मदीने ख़ाली हथ करे छा हलां ओ मुंहिंजो जीअण मरण हाणे हुसैन सां आहे। मक़तल लिखे थो रुईबी रुबाब 1 साल ताईं ओ सब्र जी मुजावरा थी रही। ओ ॾींहुं राति वेड़ करे असगर खे लोरियूं ॾिया ओ मुंहिंजा असगर तुंहिंजे वञण जो अरमान आहे। ओ असगर तुंहिंजे करे अञा ताईं मां करवट न आहियां बदिलंदी। ओ मूंखे लॻंदो आहे तूं असगर मूंसां गॾु आहे। अल्लाह अल्लाह
मुनक़लिबीन यनक़लिबून वारिलहा मा